जी आउं हिन टाइम मौजूद आहियां बहादुरपुर में, जिते हिन जदीद दौर में भी हितां जी अवाम पीअण जे मिठे पाणी खां महरूम आहे। खारो पाणी वापराइण सबबि हितां जी अवाम मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। अचो त हिन बाबति हिननि सां ॻाल्हायूं, वधीक हिननि जो छा चवणु आहे। बहादुरपुर में पाणी जी वॾी तकलीफ़ आहे। हिन टाइम भी 20 रुपया ड्रम हिन हलाइनि था। वॾी तकलीफ़ आहे तमामु। डीसी साहब खे अपील कयूं था त पाणी मिठो फराहम कयो वञे। पुर में पानी जी सख्त किल्लत आहे। ड्रम असां 20 रुपए खां वठी 25 रुपए ताईं असां ड्रम वठूं था। कोई ग़रीब वठी सघे थो, केरु नथो वठी सघे। असां आला अमलदार डीसी जैकमाबाद खे अपील कयूं था त असांजे ॻोठ में पाणी जी स्कीम विछाई वञे। जीअं त असांजे वटि मिठे पाणी जी सहूलियत बिल्कुलु न आहे। हितां खां तक़रीबन 4-5 किलोमीटर जे मुफ़ासिले ते मिठो पाणी आहे, जेको असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे। ऐं फ़ी जरीकन जेको दॿो आहे उहो असांखे 20 रुपए खां 25 रुपया मिले थो हिते। उन जे लाइ ग़रीब आवाम आहे, कंहिं वटि आहे कंहिं वटि न आहे। तमामु ॾाढी तकलीफ़ आहे। तमामु आला अमलदारनि ऐं उहिदेदारनि खे अपील था कयूं त असांखे मिठे पाणी जी सहूलियत ॾिनी वञे। असांजे ॻोठ बहादुरपुर में पाणी मिठे पाणी जी सहूलियत न आहे। जेको पाणी माना हिते आहे, जेको पीअनि था नंढड़ा ॿारड़ा बीमार थियनि था, बीमारियूं फैलजनि थियूं। मिठे पाणी जी स्कीम कोन्हे। असां वसवारनि खे अपील कयूं था, डीसी साहब खे अपील कयूं था, वज़ीर आला सिंध के, MNA साहब खे असां गुज़ारिश कंदासीं त असांजे ॻोठ बहादुरपुर में मिठे पाणी जी स्कीम जल्द जल्द मंज़ूर कराई वञे। हिते ग़रीब तबिको रहे थो। 15 रुपया फ़ी कैन आहे पाणी जो, जेको के वसवारा वठी सघनि था, के मिसकिन नथा वठी सघनि। जेके नथा वठी सघनि उन्हनि जा ॿारड़ा बीमार थियनि था। उहो पाणी जेको आहे त सही न आहे, पीअण जे लाइक़ु बि न आहे। असां इहो मुतालबो कयूं था वज़ीर आला सिंध खां त असांजो इहो मसइलो हल कयो वञे, मिठे पाणी जी स्कीम मंज़ूर कराई वञे। जी तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असां डीसी जैकाबाद, वज़ीर आला सिंध ऐं ॿिनि आला अमलदारनि खे अपील कयूं था त असांजे बहादुरपुर में मिठे पाणी जी स्कीम फ़राहम कई वञे, त जीअं असां इन स्कीम मां फ़ाइदो हासिलु करे सघूं। कैमरामैन शाहबाज़ बाराणी सां इमदाद जान बाराणी, जैकब न्यूज़, बहादुरपुर।